रतो देरो रिपोर्ट आगा नईम अकबर अबड़ो सिंध अबड़ा यूथ विंग जी टीम बहितरीन पुलिस ऑफिसर SHO इंस्पेक्टर अब्दुल मजीद अबड़ो ऐं बहादुर पुलिस ऑफिसर SHO ज़ाकिर हुसैन अबड़ो सिंध अबड़ा यूथ विंग तालका रतो देरो जे सदर तारिक अली अबड़ो सहाफ़ी आगा नईम अकबर अबड़ो जिन जा लाड़काने ऐं आसपास जे इलाइक़नि में तूफ़ानी दौरा मुख़्तलिफ़ हंधनि ते ताज़ियतूं ऐं गॾिजाणियूं कयूं। लाड़काने लॻ ॻोठ मियां ख़ान खखराणी अबड़ो पहुची वॾेरे मियां ख़ान खखराणी अबड़ो जी इयादत कई ऐं वॾेरे मियां ख़ान खखराणी अबड़ो जी वॾी ॼमार लाइ दुआ कई। उन मौक़े ते संदसि पुटु वॾेरो मोहम्मद रमज़ान खखराणी ऐं अला वधायो खखराणी अबड़ो ऐं ॿिया मौजूदु हुया। उन खां पोइ ॻोठ झंगल ख़ान खखराणी अबड़ो में पहुची वॾेरे वाहिद बख़्श खखराणी अबड़ो जे चालीहे जी ख़ैरात में शिरकत कई ऐं संदसि पुटु ग़ुलाम कंबर खखराणी अबड़ो सां ताज़ियत कई ऐं घणी गहरे ॾुख जो इज़हार कयो। जंहिंखां पोइ सिंध अबड़ा यूथ विंग टीम जी चाह पार्टीअ में शिरकत कई जंहिंमें सवें अबड़ा बिरादरी जे माण्हुनि जी शिरकत जंहिंमें अबड़ा बिरादरी जी भलाई लाइ वधीक कम लाइ अञा तंज़ीम खे वधीक मज़बूत करण लाइ ॻाल्हियूं कयूं वयूं। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतो देरो।